नाज़रीन, मीरपुर माथिले में भी सकाफती रंग निखरी पिया आहिनि। एसटीपी पारां सकाफती रैली कढी वई। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है लतीफ़ वसीर। जी बिल्कुल, पूरे मुल्क जी अज मीरपुर माथिलो में भी सकाफती रैलियों कढी पे वजन। उन गडोगड हर तरफ खुशी जो समा है। सिंधी टोपी अजरक पाए खुशी जो रक्स किया पे वजे। पर बे पासे एसटीपी सिंध तरक्की पसंद पार्टी पारां भी जो खुशी जो समा मल्हाए पे वजे, रैलियों कढी पे वजन। खास तौर पे वफाक पारां जो बेटन ते गैर कानूनी कब्जो है उन खिलाफ भी उन्होंने सख्त लफ्ज़न में मजम्मत के अचो तो अज इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। अज खुशी जो ॾींहुं भी है, सकाफती रैलियों कढी पे वजन। साईं तव्हां कीअं पिया सम्झो अॼु ही नौजवान पोड़ा पटा सब टोपी अजरक पाए करे पंहिंजी सकाफ़त को उजागर करण जे लाइ निकिता आहिनि। असीं खेस आवाज़ चैनल के भी जस ॾियूं था पिया जन इन ॾींहं ते सकाफ़ती ॾियारो मल्हायो आहे। अॼु जो ॾींहुं इज्तिमाही शऊर जो ॾींहुं आहे। अॼु जो ॾींहुं सकाफ़त खे उजागर करण जो ॾींहुं आहे। ज़िंदा क़ौमूं पंहिंजी सकाफ़त खे उजागर कंदियूं आहिनि, पंहिंजी सकाफ़त खे रोशन कंदियूं आहिनि। 6 डिसंबर सकाफ़त जो ॾियारो आहे ऐं सकाफ़तूं ई क़ौमनि जो ओञाण हूंदियूं आहिनि। अॼु सकाफ़त जे ॾियारे ते ही सॼी सिंध जे अंदरि जेको वफ़ाक पारां बेटनि ते कब्ज़ो कयो वियो आहे, उन हवाले सां सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। सॼी सिंध जे अंदरि गली घिटी शहर जे अंदरि पक्का पोड़ा नंढा ऐं वॾा माण्हू निकिरी करे चवनि था त सिंध जा बेट सिंध जी मिल्कियत आहिनि। अॼु असीं जेको आहे सकाफ़त ॾाढो पंहिंजे भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं। असां हिन ॾींहंनि ते सभिनी जेको आहे सिंधी भरनि खे इहो मैसेज ॾींदासीं त हिन ॾींहं ते सभु दोस्त निकिरी जेको आहे सकाफ़ती ॾियारो मल्हायो। ॾींहुं असांजो वचन वरजाइण जो ॾींहुं आहे, छो त पंहिंजी सकाफ़त ऐं सिंध जे मसइलनि ते, कुदरती वसीलनि ते, धारनि जा कब्ज़नि जे हवाले सां या ॿेट जे हवाले सां असां वचन कंदासीं। ऐं हिकु तरफ़ असां सोचूं था त असांजो ख़ुशी जो ॾींहुं आहे, ॿिए तरफ़ सोचूं था त असां मज़ामत जी शुरूआत ई इन ॾींहं सां करणु खपंदी। जी अवी ॻाल्हि ॿोल ॿुधी इन्हनि जो चवणु आहे त अॼु असांजो ख़ुशी जो ॾींहुं आहे। उन सां गॾोगॾु वफ़ाक पारां जेका ख़ासि तौर ते सिंध जे बेटनि ते कब्ज़े करण जी जेका साज़िश करे पिया, असां उन्हनि लफ़्ज़नि जी बि सख़्तु मज़म्मत कयूं। पर हिन वक़्तु घोटकी मीरपुर माथिलो शहर अंदरि जेका आहे हर तरफ़ ख़ुशी जो समा आहे। सकाफ़ती ओञाण खे उजागर करण जे लाइ सिंधी टोपी अजरक पाए सिंधी गीतनि ते रक़्स कयो पियो वञे, जंहिंमें शहर जा केतिरा ई मुख़्तलिफ़ सिविल सोसाइटी जा माण्हू, मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जा अॻुवान ऐं उनखां पोइ हिते जा ॿारड़ा शहरी वॾे तादाद में अॼु ख़ुशी जो जश्न मल्हाए रहिया आहिनि। जी